पाक जनी जा पेर खटा हेठ न खोड़िया, जे तो उन्हनि जा पेर पाक कॾहिं खट तो न लथा। तंग तरारन तिछिया छड़ियो पवन छुगेर, जे तो उहे पेर तरारन छिले छॾिया, तरवारुनि छिले छॾिया उहे पेर जेके खटनि था न लथा। तंग तरारन तिछिया, तंग तरारन तिछिया छड़ियो पवन छुगेर, धड़ तनी जा ढेर गिझड़िन गरलाया। हाणे चए छुगेर, छुगेर चइबो आहे पटके जे तुरे खे बि चवंदा आहिनि, पहलवान खे बि चवंदा आहिनि। धड़ तनी जा ढेर, उन्हनि जा धड़ जेके ढेर थी विया, सिसियूं खणी वेंदा अॻे जंग में जेके हूंदा त सिसी लाहे खणी वेंदा हुआ, बाक़ी धड़ फिटी कंदा हुआ। पर नबी साईं त जेको काफ़रनि जे धड़नि खे बि पूरे छॾियो हुयो, दफ़नायो हुयो जंगे बदर में, मशहूरु वाक़ियो आहे। हज़रत अली जूं 3 लड़ायूं थियूं जेके हज़रत अली जे मुखालफ़ीन मारिजी वेंदा, हज़रत अलीअ दफ़नायो। त के त चवनि था त हज़रत अलीअ उन्हनि जे लाइ मग़फ़रत जी दुआ घुरी। माण्हू चवंदा त या अली ही त जेको आहे सो फिरी विया, इन्हनि लाइ तूं मग़फ़रत जी दुआ थो घुरी। चइबो आहे फिरी त वाक़ई विया, पर हुया त असांजा भाइर। तो दोस्तो ही शाह लतीफ़ ॾे जो हिकिड़ो ख़ूबसूरत बैत तव्हांखे ॿुधायोसीं, उमेद तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली। दोस्तो अॼु 9 मुहर्रम आहे। क़ुरान शरीफ़ पढ़ो, सूरह यासीन पढ़ो, इमामनि जे रूह अरवाहनि खे बख़्श कयो। बाक़ी हाणे पिटण ऐं इहा त रस्म बणिजी वई आहे। केतिरा माण्हू कराची में त पैसनि ते पिटींदा आहिनि, पैसनि ते पिटींदा आहिनि। हिननि खे 1000, 1500, 2000, 3000 ॾियारी मिलंदी आहे। ॿियनि सेठनि जे तरफ़ां खां जेके बोरी सेठ आहिनि, इहे पैसा ॾींदा आहिनि, तॾहिं पिटियो। हक़ मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली दोस्तो।